बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। वज़क्किर फ़इन्नज़्ज़िक्रा तन्फ़उल मुमिनीन। सदक़ल्लाहु मौलानल अज़ीम। दुरूद शरीफ पढ़ो सादी सादी। या रब्बि सल्लि व सल्लिम दाइमन अबदन अबदा अला हबीबिका खैरिल खल्क़ि कुल्लिहिम। ए करबला की खाक इस एहसान को न भूल, तुझ में खून में न ला गए हैं जिगर गोशे बतूल। अली बाबा नबी नाना शराफत हो तो ऐसी हो, चले खंजर करे सजदा, इबादत हो तो ऐसी हो। मुंहिंजा भाइरो ई नसीहतूं ई वाइद जेतिरो थी सघे कसरत सां थियनि। माहौल हथनि खां निकिरंदो वञेव पियो, औलाद हथनि खां निकिती वञेव पई, अलाए काॾे वञे पई, काई मंज़िल जी ख़बर ई कोन्हे। वमन यशु अन ज़िक्रिर रहमान नुक़य्यिद लहू शैतानन फहुव लहू करीन। रब तो फरमाए जेको मुंहिंजे रस्ते खां परे थींदो न, मां अल्लाह जी यादि खां गाफ़िल थींदो, पोइ हुनजो साथी शैतान था। वो शैतान जाॾे वठी वेंदुसि होॾे वेंदो। नसीहतूं थियनि, मन कोई बेनमाज़ी नमाज़ी थे, मन को अबे अम्मा जो नाफरमान फर्मा बरदार थे, मन को सुन्नत के छॾींदड़ सुन्नत जो ताबेदार बणिजी वञे। रमज़ानुल मुबारक जो महीनो भी अचे तो मन को रोज़न रखण वारो बणिजे, मन को तरावीहन पढ़ण जे लाइ तैयार थिए। को हिकिड़ो भी जेकॾहिं फर्मा बरदारी जो ऐलान करे उन साईं अब्दुल गफ़ार जो सॼो ख़र्च सॼे ॻोठ वारनि जो सजायो थी वेंदो। साईं नदी ही को साउंड भी भलो थो हले तमामु। तव्हां सभु दिलि सां वेठा हो न कि हिकु नसीहत सां भी वॾो असरु थींदो अथव। मिर्ज़ा बेदल हिकिड़ो वॾो शाइर थी गुज़रियो आहे। वो हिंदुस्तान जो रहाकू नबी साईं जे इश्क में वॾा शेर चयो। ईरान मां हिकिड़े माण्हू सफ़र कयो सिर्फ़ उनखे ॾिसण लाइ। जीअं हिंदुस्तान पहुतो पुछियईं बेदल काथे मिलंदो, मिर्ज़ा बेदल काथे मिलंदो। पुछंदे पुछंदे आख़िर मंज़िल ताईं पहुची वियो। कंहिं ॾसियो त जंहिं वक़्तु हुन खां पुछे चई हजम वटि वेठो अथई। हजम वटि जो वियो, पुछई मिर्ज़ा बेदल? चई हा। ॾिठईंसि त ॾाढ़ी पियो कूड़ाए, नबी साईं जी सुन्नत पियो कूड़ाए। चई मिर्ज़ा बेदल आहे? चई हा। चई आगा रीश में तराशी। चई नबी साईं सां इश्क में शेर अहिड़ा चया अथई जो मां ईरान खां सफ़र करे सिर्फ़ तोखे ॾिसण आयो आहियां। तुझे कौल ऐं अमल में केॾो वॾो फ़र्क़ु आहे। चईंसि तूं जंहिं नबी जी तारीफ़ में शेर चवंदो आहीं, जंहिं नबी जे इश्क में तुंहिंजा शेर ॿुधा आहिनि, उन्हनि शेरनि ते तुंहिंजो अमल कहिड़ो आहे?
सुने नबी जी सुन्नत के कूड़ाए तो के को शर्म में हयाव न तो अचे चवण लगू ज़ागारिश में तराशी डाड़ी कूड़ाए रहो हाँ नबी सही जे इश्क में गुफ्ता तक डागाई दुआ पर हुजूर जो इश्क पंहिंजे जिस्म ते भी कोन नाफिज कयो दई केड़े किस्म जो आशिक रसूल है आगारिश में तराशी डाड़ी तो कूड़ाए पियो कॾे माण्हू पंहिंजे गुनाह खे लिकाइण जे लाइ गुनाह खे हल्को समझाइण जे लाइ वरी दलील बि ॾींदो अथव चई कसे दिल राज में कराशम चई डाड़ी कूड़ाया थो कंहिंजी दिल त नथो कटिया पियो केड़ो मां कंहिंजी दिल दुखाया तो जो तू मूंखे एॾा लफ़्ज़ चए थो अल्लाहु अकबर कॾहिं कॾहिं आम माण्हू सां रब चङे भले जो इस्लाह बि कराईंदो अथव हुन आशिक रसूल जे अखिल मो नीर वही आया चई चवे छा थो पयो फतावा रहीमिया मेरी वाक्यो मां ॾिठुसि दिल चो त दलील बुरड़े जे जलसे में ॿुधाया अल्लाहु अकबर मुंहिंजा भाइरो ए अमड़ियूं भेणियूं बि ॿुधन जीअं जो अखिल मो नीर वही आयसि चई ले मिर्ज़ा दुनिया जे के बि माण्हू जी दिल दुखे न दुखे जे नबी जी सुन्नत कुड़ाए दो उन नबी के रोज़े में दुखाए दो जे नबी जी सुन्नत उन साईं के रोज़े में दुखाए रहो अल्लाहु अकबर ये लफ्ज़ जेके तीर थी करे वही मिर्ज़ा बेदल की लगा दिल जी दुनिया ही बदलाए छड़ी गांव से काढ़े वयो से कूड़ाइण वारो तरीको काढ़े वयो हुआ ख्वाहिश सब ख्वाहिशूं मिलिया मेट दिया से रोए तो सारो कतार हजम तो चवे दे सिद्धो थी वियो तमा बई पासा डाड़ी जा सिद्धा कया है हिकड़ो पासो कूड़ो है ॿियो बि पासो कूड़ो करे बराबर कया है बेदल चे तो जिते बीठो इते बीरो अॻिते इंच भी न हल जा चए अरे पागल माण्हू चढ़ियो चवंदई पागल चवंदई दीवानो चवंदई अरे हे ॾिसो वरी नओं कम हिकड़े पासे को डाड़ी ॿिए पासे नो कूड़ियल टोका कंदई ठिठोलू कंदई रोई करे सारो कता चई ॾिनई चए हज मादा भल हिकु माण्हू शाबा माण्हू शाह पूरी दुनिया जा माण्हू गॾिजी टोका करिल ठिठोलू करिल बर्दाश्त अॼु को पोइ नबीअ खे रोज़े में ॾुखाइण बर्दाश्त नाहे अल्लाहु अकबर उन वक़्ति तो बाताइब थियो सोने नबी जी सुन्नत जो ताबेदार बणजी मन हिन जलसे में भी को आए नसीहत जो को वाक्यो बुधी मन को नसीहत वठी वञेव अल्लाह साईं पंहिंजे कलाम में फरमायो ए मुंहिंजा सुहिणा नबी कुम फअनज़िर ए मुंहिंजा हबीब उठ माण्हुनि खे मां ख़ुदा जे अज़ाब खां ॾाड़ या अय्युहर रसूल बल्लिग मा उनज़िला इलैका मिर रब्बिका ए मुंहिंजा हबीब जेको मां अल्लाह तोखे इल्म ॾिनो आहे उहो दुनिया जे माण्हुनि ताईं पहुचाए ए मुंहिंजा हबीब वज़किर फ़इन्न ज़िक्रा तनफ़उल मुमिनीन मानी भी खाधी अथव पोइ बि आवाज़ नथो निकिरे लगे तो साईं अब्दुल गवार कम के सिधो न कयो अथव अड़े साईं नदीम मुंहिंजी पहिरियों दफ़ो हिते मुलाक़ात थी अथव वाह क़ुरान तुंहिंजो असर मां पंहिंजी तबियत ॿुधायांव पंहिंजी आदत फितरत ॿुधायांव जेके साल ॾाकनि तक़रीबन मूंखे थिया अथव 13 साल मां ठिड़ी जे मदरसे में अबू दाऊद शरीफ़ पढ़ायो आहे क़ुरान जो सॼो तफ़सीर पढ़ायो आहे
काफ़ी मर्तबा कुरान जा दर्स ॾिना आहिनि जंहिं साईं मूंखे दर्स सेखारिया जंहिं साईं मूंखे हदीस पढ़ाई अथव ए मुंहिंजा भाइरो उन जो नालो इज़त वारो अज़मत वारो मीर मोहम्मद मीरक वारो अथव वो साईं मूंखे चवंदो हो पुट हीअं पाण साईं कुर्सी ते वेही रहंदो हो मूंखे बयान लाइ चवंदो पुट 5 मिंट ई भले ॻाल्हाए पर या त क़ुरान पढ़ या नबी सोने जो फरमान पढ़ो वजह छाहे क़ुरान में भी मज़ो आहे साईं जे फरमान में भी मज़ो अथव क़ुरान भी दिल ते असर कंदो आहे नबी जो फरमान भी दिल ते असर कंदो अथव क़ुरान भी दिलियूं नरम कंदो आहे साईं जो फरमान भी दिलियूं नरम कंदो आहे क़ुरान भी अॼु ताईं महफूज़ आहे क़यामत ताईं महफूज़ रहंदो मदीने वारे साईं जो फरमान भी अॼु ताईं महफूज़ आहे क़यामत ताईं सभई जो महफूज़ रहंदो अल्लाहु अकबर है मुझे मुर्शिद अली तवां सभनी दलेल बुरड़ो वारन जे मुर्शिद अली हज़नैन जे अब्बे अली अम्मा खातून जन्नत साडी अमर जे शोहर अली फातिह खैबर अली शेर बबर अली सही फरमायो शे दुनिया जी सख्त केडी भी हो जावे मुसलसल पानी लगे नरम जी वेंदव दिल केडी भी दुनिया दे मानू जी सख्त छोड़ हुजेव कुरान ॿुधण पढ़ण सां नरम थी वेंदव फरमाए अल्लाह नज़ल अहसनल हदीस किताबन मुतशाबिहन मसानिय तक़शइरु मिन्हु जुलूदुल लज़ीना यख़शऊन रब्बहुम सुम्मा तलीनु जुलूदुहुम व क़ुलूबुहुम इला ज़िक्रिल्लाह अल्लाह से पंहिंजे जिक्र में पंहिंजे कलाम में या ताकत रखी अथव जो दिलियूं नरम थी वेंदियूं अथव एॾो ताकतवर क़ुरान लौहल क़ुरान सुयरत बिहिल जिबाल औ कुतियत बिहिल अर्ज़ क़ुरान सां त जबल भी लुॾी पवंदव औ कुतियत बिहिल अर्ज़ ज़मीन भी फाटी सघेव थी औ कुल्लिम बिहिल मौता मुर्दा भी गलाए सघंदा एॾो ताकतवर है जो अल्लाह से फरमायो इन्ना सनुल्की अलैका कौलन सकीला ए मुंहिंजा सुहिणा नबी असां तो ते वॾो वज़न वारो कलाम नाज़िल कयो आहे अम्मा आयशा सिद्दीक़ तय्यबा ताहिरा हाफ़िज़ा आलिमा 2210 हदीसुनि जी रावी अद्दुद्दीन मना नबी सही जी हिकड़ी जिंदगी बारी भी जिंदगी घरोली नबी सही जी घरेलू सजी जिंदगी उम्मत ताईं पहुचाइण वारी अम्मा आयशा रज़ियल्लाहु अन्हा अथव अल्लाहु अकबर मुंहिंजा भाइरो अल्लाहु अकबर असां छा ॿुधऊं क़ुरान मजीद में केॾो रब वज़न ऐं ताकत रखी आहे अम्मा आयशा फरमाए थी पई रावी आहे सोने नबी ते सर्दी जी मौसम में क़ुरान नाज़िल थींदो हो यंज़िलु अलैहिल वहयु अम्मा आयशा फरमाए थी सर्दी जी मौसम में नाज़िल थींदो क़ुरान व इल्न जबीलहु लयतफस्सदु अरका कुरान नाज़िल थींदो सुने नबी दे पेशानी ता पगर मुबारक टमी करे हलदो एडी ताकत कुरान लौ अंज़लना हाज़ल कुरान अला जबलिन लरअयतहु खाशिअन मुतसद्दिअन मिन खशियतिल्लाह रब फरमायो जेकॾहिं असां कुरान जबल ते नाज़िल कयूं आ त जबल भी रेज़ा रेज़ा बणिजी वञे हा
एडो ताकत वारो दवे फरमायो अल्लाह करीम कुरान जे अंदर व इन्नहु लकिताब नज़ीर ई ताकत वारो कलाम दवे ला यतीहिल बातिल मिन बैनि यदैहि वला मिन खल्फि तंजीलुल मिन हकीमिल हमीद। अचे तो मज़ो कुरान मां थकजी ते न पिया हो ॿुधी ॿुधी मोबाइल हलाए कोई थकियो ई न आहे। अॼु 24 कलाक मोबाइल हले कोई थकदो ई न भले आए तंहिं करे न चढ़ो ईअं ई लॻी पई आहे जंहिं कंहिं बस चढ़ो अल्लाह अकबर थके ई नथो ॼाण हथ घसी आहे पर थके ई नथो माण्हू। अॻे ॾींहुं मां हिकिड़ो छोकिरो ॾिठुमि साईं ईअं मोबाइल हिते ॾिसे पई चश्मो जेको पातल दोण जा शीशा एॾा थुला भाऊ नदी में जीअं चांवरनि जी मानी थुली हुजे एॾा मां जो हल एॾा शीशा थुला अथई त बि नज़र नथी पए चई न साईं घटि आहे नज़र मां चयो घणो नंबर अथई चई 12 हल मां चयो 12 बि नंबर थींदो आहे चई साईं लॻे थो 14 लॻंदो मूंखे कुझु ॾींहं नागा कई हुयमि चश्मो पोइ न करे अञा नज़र घणी ख़तमु थी वई मां जो भला कहिड़ी शइ ख़तमु कई चई इहा चंडी मोबाइल जो निकिरी पई आहे। अल्लाहु अकबर केड़ी मोबाइल सा असांजी रूह रात अथव असांजे रूह जी खोराक मोबाइल कोन अथव गाना कोन अथव। हदीस में ईंदो आहे गानो निफाक खे ईअं अंदर वधाईंदो अथव जीअं पोख खे पाणी वधाईंदो अथव। ए मुंहिंजा मिठा भाउ ए मुंहिंजी अम्मा मुंहिंजी भेण मुंहिंजी न्याणी छॾे गाननि ॿुधण खे अचु त ॿुधायां रूह जी रात कहिड़ी रब बनाया हाने साईं अब्दुल गफ्फार जने फरमायो त मानी जो नमाज जो वक़्फ़ो थींदो जिस्म कमज़ोर थींदो आहे खोराक सां तंदुरुस्त ताक़तवर बणबो आहे ईमान कमज़ोर थींदो आहे त क़ुरान सां रब जे नाले सां ताक़त वारो थींदो आहे। रब फरमायो इन्नमल मुमिनून अल्लज़ीना इज़ा ज़ुकिरल्लाहु वजिलत कुलूबुहुम। रब फरमायो जरे ईमान वारनि जे आॾो मां अल्लाह जो नालो ईंदो आहे वजिलत कुलूबुहुम दिलियूं उन्हनि जूं ॾकी वेंदियूं अथव वइज़ा तुलियत अलैहिम आयातुहु। रब तो फरमाए जॾहिं मुंहिंजो क़ुरान पढ़ियो वेंदो आहे ज़ादतहुम ईमाना। रब तो फरमाए ईमान ताज़ो थी वेंदो अथव वधी वेंदो अथव व अला रब्बिहिम यतवक्कलून। अल्लाहु अकबर ईमान कुरान सां ताक़तवर थींदो अथव रब जे नाले सां ख़ौफ़ पींदो त ईमान मज़बूत थींदो। अल्लाह जो ख़ौफ़ ख़तम थियो आहे कि न थियो आहे? केॾो ज़ुल्म थो हले साईं। जाम शोरे में वेचारी कपड़नि विकिणण वारी औरत खे 3 ॾींहंनि ताईं ज़ालिमनि ज़ुल्म कयो आहे। इहो हाणे वाक़ियो थियो आहे बिल्कुलु हिनजी ख़बर हले पई 3 ॾींहंनि ताईं ज़ुल्म करे उनखे गब्बा गब्बा करे मारे छॾियो। नौशहरो में भेण आई आहे पंहिंजे भाउ वटि चवेसि थी अदा पंधु पई आहे अबे जी मिल्कियत जो जीअं तूं वारिसां तीअं मां बि वारिसाणी आहियां। ए मुंहिंजा अदा भाउ तूं भल घणो बि सो घणो पर मूंखे बि त कुझु ॾे मुंहिंजा बि बच्चा बुख ते हने। अल्लाहु अकबर भेण खे चई तोखे हिसो खपे मिल्कियत जो चई हाओ अबे जंहिंजे तूं पुटु आहे उनजी मां बि त न्याणी आहियां अदा घणो न ॾे मिड़ई थोरो कुझु ॾे मुंहिंजा बच्चा बि खाइनि। भाउ चइसि वे त मिल्कियत जो हिसो ॾियां थो विहारे करे ज़ालिम वियो कोठी मां हथियार खणी अची सीने में गोलियूं हयूं अथई वठो ई अबे जी मिल्कियत जो हिसो ॾेई। बाऊ नदी में अखियूं अखियुनि जहिड़ियूं दीद न आहे सुञाण न आहे भेण हे जिगर थींदी आहे भेण
न्याणी केड़ी मासूम थींदी आहे अॼु न्याणे जी सुञाण कोन अथव भेनरुनि जी सुञाण कोन अथव भाइरनि जी सुञाण कोन अथव चाचो अबो थींदो आहे हदीस में ईंदो आहे सिन्मो अबीगी चाचो भी अबो अथव अॼु उहा ज़बान ई कोन लभे पई जेका चाचे खे अबो करे धन करे आया सही अल्लाहु अकबर अब्बे जी सुञाण नाहे वॾो अधो हूंदो हुनखे अबो चइबो उहा ई ज़बान कोन अथव शादी हुआ मुंहिंजा भाइरो वजो ही अथव दीन असांजी ज़िंदगी मां हलियो वियो आहे असां दीनदार त सॾिजूं था पर हक़ीक़त में दीन असांजे घरनि में कोन अथव असां मुस्लमान त सॾिजूं था पर इस्लाम असांजे घरनि में असांजी ज़िंदगी में कोन अथव असांजो उथणु पंहिंजी मर्ज़ीअ सां असांजो वेहणु पंहिंजी मर्ज़ीअ सां असांजो घुमणु पंहिंजी मर्ज़ीअ सां असांजो खाइणु पंहिंजी मर्ज़ीअ सां अथव असांजी शादी पंहिंजी मर्ज़ीअ सां अथव असांजी गमी भी पंहिंजी मर्ज़ीअ सां अथव इहा आहे कर न सही सखर में शादी जी फायरिंग मेरा बुक स्टोर वारे जो पुट फोत थी वियो आहे घर में कोरा हुनजी अमर हुनजी हिक हिक रड़ करे थी आसमाननि ताईं वञे थी मासूम गुलाब जो गुल हिन जेतिरो आहे हे जी नंढड़ो वेठो आहे हिन जेतिरो मासूम शिकारपुर में भी फायरिंग में हिकिड़ो ॿार मरी पियो अथव अल्लाहु अकबर मुंहिंजा भाइरो कंहिं ॾस ॾिनो आहे त शादियुनि में फायरिंगूं थींदियूं आहिनि हाणे हिकिड़ी जॻह ते घोट जे बल सां हिकिड़ो हुनजो अज़ीज़ फायरिंग करे पियो मैगज़ीन में हिकिड़ी गोली का बासी पई जीअं जो हेठि कयईं त उहा गोली पहुचती सिधो सीने में घोट खे लॻी मां तव्हां खां पुछां थो फ़ाइदो थियो या नुक़सान थियो मां तव्हां खां पुछां थो इहो कंहिं ॾस ॾिनो आहे त जे मासी जो परे घर आहे उन मासी वटि मेहंदी वञी सजाइबी बेपर्दा थी अम्मा भेण न्याणी निकिरे थी अल्लाहु अकबर लानत वसई थी अल्लाह जी हदीस में ईंदो आहे रुब कासियातिन आरियात केतिरियूं औरतूं जिन खे कपिड़ा त पातल अथव पर हुज़ूर फरमायो आरियात उघाड़ियूं अथव कपड़नि जे हूंदे कीअं उघाड़ियूं आहिनि लिबास सोड़ो अथनि या सनड़ो अथनि लिबास जे हूंदे भी हदीस जे मुताबिक़ इहे नंगियूं अथव ए मुंहिंजी अम्मा भेण न्याणी छो न तोखे ख़ातूने जन्नत जेको पर्दो सेखारियो आहे वणे थो अम्मा जेको हया जो दर्स मिलियो आहे उहो छो न अॼु असांजे मुआशिरे में वणे थो हया वॾी शइ आहे अॼु हया ई नज़र नथो अचे पियो अॼु असांजे शादियुनि में डेगियूं आहिनि असांजे शादियुनि में गाना बजाना आहिनि ए मुंहिंजा भाउ रस्तनि ते बीह था रहनि पिया रोड ब्लॉक करे पंहिंजूं औरतूं नाच गानो करे ॿियनि खे ॾेखारींदा हिन में इज़त आहे गैरत आहे हुज़ूर फरमायो मां मोहम्मद तव्हां सभिनी खां वधीक गैरतमंद वल्लाहु अग़यरु मिन्नी मुंहिंजो रब मां मोहम्मद खां बि वधीक गैरतमंद गैरनि जे साम्हूं तुंहिंजी न्याणी तुंहिंजी भेण नचे उहे गैर ॾिसी छा दिलि में सोचींदा हूंदा ओ मुंहिंजी अम्मा भेण न्याणी क़ुरान में अल्लाह साईं तुंहिंजे लाइ पर्दे जो हुकुम कयो आहे अल्लाह साईं खे पंहिंजे हबीब जी न्याणियुनि जे लाइ बि जॾहिं पर्दे जो मामिलो हुकुम नज़र फरमायो तूं असां केरु थींदा आहियूं बीबियुनि सगोड़ियुनि जे लाइ बि पर्दे जो हुकुम आयो हो भलजा उन्हनि खे क़ुरान में असांजो अमलियूं चयो वियो आहे तभी भी पर्दे जो उन्हनि जे लाइ हुकुम आहे ए मुंहिंजा भाइरो पर्दे को सवाइ इज़त कोन अथव अॼु यहूदियुनि जूं औरतूं ॾिसो बेपर्दा आहिनि हिते भी माहौल बेपर्दगी वारो छाजी इज़त आहे बेपर्दगी में कोई सुकून कोन अथव उन्हनि जी ज़िंदगी में हिते भी इहो मामिलो नाफ़िज़ कयो वञे पियो आज़ाद पितर मातर जी ज़िंदगी में
कोई सुकून कोन तव खुदा ॾिसे तो अल्लाह जो कलाम जे साम्हूं पियो आहे उते केतिराई हज़ारे माण्हू थोरनि थोरनि ॾींहंनि में ख़ुदकशियूं कंदा अथव अयाशी जा सामान उन्हनि वटि न उन्हनि वटि पुफी जो को फ़र्क़ु अथव न उन्हनि वटि को मासी जो फ़र्क़ु अथव न उन्हनि वटि को भाणेजी जो फ़र्क़ु अथव न उन्हनि वटि को भाइटी जो फ़र्क़ु अथव वॾा में वॾा बेग़ैरत यहूदी ज़ालिम 44-45% जेकॾहिं इहे बेग़ैरत ज़िना कंदा आहिनि त पंहिंजी धीअरुनि सां ज़िना कंदा बेपर्दगी वारो माहौल हिते मुसलत थी वञे जो इंशाअल्लाह आलिमनि सां गॾु हूंदासीं ही दर्स हलंदा हिते इन्हनि बेग़ैरतनि जी का बि ॻाल्हि नाफ़िज़ न थी सघे तो मुझी अम्मा मुझी भेण न्याणी पर्देदार बणजो केड़ो अल्लाह के हया प्यारो आहे हजरत शुएब अलैहिस्सलाम जी न्याणी कुरान में अल्लाह से फरमायो फजाअत इदाहुमा तमशी अलस्तिया अल्लाह से फरमायो उन्हनि मजा हिकड़ी आई तमशी अलस्तिया हयावत अचे भई साईं मौलाना अब्दुल हफीज अब्बासी आयो शाते आयो साईं जी अला गाड़ी ते मोहम्मद इब्राहिम हनफी तवा वट पहुतो शाते पहुतो साईं कोरे गाड़ी ते फिलाणो भाऊ नदीम आयो साईं अब्दुल गफार चांडियो आयो मोटरसाइकिल ते आयो मोटरसाइकिल सवारी पाण उन ते सवार अंदाज त ॾिसो न औरत जे हयाव जो जेको अल्लाह पंहिंजे कलाम में बयान कयो आहे तमशी अलस्तिया हयावत अचे पई मना हया उन न्याणी जी सवारी हुई पाण सवार थी करे हयावत अची रही आहे हयाओ केड़ो अल्लाह के प्यारो आहे हजरत खातून जन्नत बीबी फातिमा रज़ी अल्लाह अन्हा सोने अली के वसीयत थी करे अली मुझो जनाब रात जो पढ़ाए जा सोने अली फरमायो मां पाण हुजूर को बुधो आ केंजे जन्नत पढ़ण जे करे पढ़जण वारो बख्शिजी वेंदो आ केंजे जन्नत पढ़ण जे करे पढ़ण वारा बख्शिजी वेंदा आहिनि को एड़ो भी जन्नत जो पढ़ण वारा भी बख्शिजी वेंदा आहिनि पढ़जण वारो ऐं पढ़जण वारी भी बख्शिजी वेंदी आहे तुंहिंजो जनाज़ो त उहो आहे जो साईं जन फरमायो तव्हां लाइ सईदतुन निसाई अहलिल जन्नती फातिमा मुंहिंजी न्याणी फातिमा जन्नत जे औरतुनि जी सरदार हूंदव ए खातून जन्नत तुझे लाए त जन्नत जी सरदारी मिलल आहे पोइ मुंहिंजी दिलि थी चवे जेको तुंहिंजो जनाज़ो पढ़ंदो उहो बख़्शिजी वेंदो जनाज़ो रात जो थींदो थोरा माण्हू ईंदा ॾींहं जो थींदो त घणा माण्हू शरीक थींदा ए खातून जन्नत मुंहिंजी दिलि थी चवे जनाज़ो ॾींहं जो थियणु घुरिजे अम्मा खातून जन्नत बीबी फातिमा रज़ी अल्लाह अन्हा फरमायो सोनाली तुझी गाल भी अखिन ते पर मुझी दिल जी आखिरी तमन्ना रही वेंदी उहा मुझी पूरी करण देना सोने अली फरमायो खातून जन्नत उहा केड़ी जे अली जिंदगी में या त मूंखे पंहिंजे बाबे मोहम्मद ॾिठो आ या तू सोने अली ॾिठो आहे कि गैर मर्द जी नज़र मां फातिमा ते न पई आहे मुंहिंजी दिल थी चवे मरण खां बाद भी मां फातिमा जे जनाज़े ते कंहिंजी नज़र न पवण घुर्जे मतां कोई गैर चवे त हुजूर जी न्याणी जो कद हेतिरो एतिरो भी मां फातिमा के बर्दाश्त न आहे अल्लाहु अकबर केड़ो पर्दो आ कुल्लिल मुमिनीन यगुद्दू मिन अबसारिहिम व यहफज़ू फुरूजहुम मोमिनन के अल्लाह ने हुक्म फरमायो त गैर औरत साम्हूं अचे पंहिंजी नज़रुनि खे झिको कयो व कुल्लिल मुमिनात यगुद्दून मिन अबसारिहिन व यहफज़न फुरूजहुन हुजूर फरमायो कुरान में
अल्लाह से औरतुन जे ला भी फरमायो आ कुल्लिल मुमिनात ए मुंजा नबी मोमिनन के चओ यगफुज़न बिल अबसारि गिन पंहिंजी नज़रुनि खे झिको करनि व यहफ़ज़न फुरूजहुन ऐं पंहिंजे ओघर पंहिंजे नंग जी हिफ़ाज़त करण वारियूं बणजनि। केॾो हुकुम आहे पर्दे जो। तलबियो ॾाढा चवंदो मर्द पर औरत आहिस्ता चवंदी, दुआऊं ॾाढा पढ़ंदो मर्द पर औरत आहिस्ता पढ़ंदी अथव। निमाज़ में भी जॾहिं तोखे ढकण जो हुकुम आहे उहा अल्लाह जी इबादत आहे। ए मुंहिंजा भाइरो पुत अम्मा भेण खे कीअं शादियुनि में ऐं ईअं बाज़ारनि में बेपर्दा घुमण जो हुकुम कंहिं ॾिनो आहे? अल्लाहु अकबर। मुआशरो असांजो बिगड़ण जो। दीन जो ताल्लुक तू असांजे जिस्म सां ईअं अथव जीअं रूह जो ताल्लुक जिस्म सां अथव। जीअं जिस्म मां रूह निकिरी वञे जिस्म बेकार अथव, ईअं दीन ज़िंदगी मां निकिरी वञे भी इंसान बेकार अथव। बेकार आहे कल न आहे कोने सुञाणप भेण के भाव जी, भाव के भेण जी सुञाण नाहे, औलाद के अपे अम्मा जी पो सुञाण कोन अथव, मासी जी सुञाण नाहे, पुफी जी सुञाण नाहे। हमरा हिकिड़ो चवे पियो साईं हिकिड़ी भेण अथसि भला ॿी भेण सां बि निकाह कजे त कहिड़ो बुरो कमु आहे? मां चो अल्लाह कुरान में भी मना कई अथव, सुहिणे नबी जे फरमान में भी मना थियल आहे अन तजमउ बैनल उख्तैन, ॿिनि भेनरुनि सां निकाह गॾु न थींदो। अल्लाह जे हबीब फरमायो जेको अल्लाह ते क़यामत जे ॾींहं ते ईमान रखे उहो ॿिनि भेनरुनि खे निकाह में गॾु न रखे। अल्लाह जिन शयुनि खां झलियो आहे उन खां रुकजऊं पिया। हमरा पंहिंजी रिज़ाई भाणेजी सां निकाह कयो आहे मुसलमान घर में। हिकिड़ी औरत पुफी आहे ॿी उनजी भाइटी आहे, ॿ गॾु निकाह में रखियूं अथई। अल्लाहु अकबर। ज़ुल्म जो दास्तान अथव, ज़ुल्म ही ज़ुल्म अथव। शरीयत ते अमल करण जे लाइ कलमे पढ़ण वारो मुसलमान तैयार न अथव। ए मुंहिंजा अदा, ए मुंहिंजा भाउ, ए मुंहिंजी अम्मा, मुंहिंजी भेण, मुंहिंजी न्याणी, जॾहिं क़ुरान ते असां कोन हलंदासीं, नबीअ जे फरमान ते न हलंदासीं, पोइ घरनि में मुसीबतूं हूंदव, घरनि में क़िस्मे क़िस्मे अज़ाब थींदव। अल्लाह साईं फरमायो फलियज़रिल्लज़ीन युख़ालिफ़ूना अन अम्री, रब फरमायो भल त उहे ॾुधिल माण्हू जे मुंहिंजे नबीअ जो चवण न वरितो, अन तुसीबहुम फितना, उन्हनि जे मथां फितना ई फितना ईंदव, औ युसीबहुम अज़ाबुन अलीम। रब फरमायो किस्मे किस्मे उन्हनि ते तरह तरह अज़ाब ईंदव। हाणे अज़ाब वारी ज़िंदगी न आहे त ॿियो छा आहे? किथे आहे घरनि में सुकून? साईं सुकून रब दीन में रखियो अथव। दीन खे धिका ॾेई पंहिंजे घरनि मां असां कढी छॾियो आहे। दीन अल्लाह खे केॾो प्यारो आहे। इन दीन इंदल्लाहिल इस्लाम, रब खे इस्लाम दीन प्यारो अथव। अल्लाह से फरमायो वमन यब्तगी गैरल इस्लामी दीना फलन युक़बल मिन्हु, इस्लाम खां सवा कोई ॿियो दीन अपनाए अमल कंदो रब कॾहिं भी कबूल कोन कंदुसि। जाॾे वींदो न वल्लीही मातवल्ला, ओॾे फेरे छॾींदासीं वनुस्लिही जहन्नम वसाअत मसीरा, आख़िर बेदीनी जी जगह जहन्नम थींदसि। असां काॾे पिया वञूं का ख़बर ई न पई पए। अल्लाह। हज़रत अब्दुल्लाह बिन सलाम रज़ी अल्लाह अन्हु नबी साईं जो सहाबी आहे। पहिरियों यहूदियत मज़हब ते हो, कलमो पढ़ी मुसलमान थियो, सिर्फ़ दिल में सोचे थो त भला मां जेकॾहिं छंछर जे ॾींहं जी ताज़ीम सिर्फ़ दिल में रखां को ॾोह थींदो छा? यहूदियुनि वटि छंछर जो ॾींहुं मुक़दस आहे न साईं। तव्हांखे सम्झ में अची थियूं ॻाल्हियूं? साईं बलोच की बाक़ी मूंखे न ईंदी, मिड़े खमे खबे बलोचिया ठोका खण खां बिरावी भी मिड़ई मच हीत केव थोड़ो थोड़ो मिड़े
हाँ अल्लाहु अकबर मुंहिंजा भाइरो मां ॻाल्हि पियो कयां जे आॾो सुहिणे नबी जा तरीक़ा असां वटि न हूंदा त पोइ असां वटि सुकून कोन हूंदो हुज़ूर जो तरीक़ो असांजी ज़िंदगी मां हलियो वियो शादी कंहिं चयो अथव त एॾी वॾे तादाद में कयो कंहिं चयो अथव एॾा वॾा पिंडाल सजायो वॾा महिमान घुरायो हुज़ूर त फरमाया उलिम वलौ बिशातिन हज़रत जाबिर खे फरमाया जाबिर ताकत थी त वलीमे में सिर्फ हिकड़ी बकरी ज़िबो करे वलीमो कर बस हिकड़ी बकरी भले ज़िबो करे वलीमो कर बस कंहिं दस ॾिनो आहे त एॾा वॾा पिंडाल लॻनि कर्ज़ खणी वॾा विहांव कजनि वॾियूं पार्टियूं कजनि पोइ वेठो कर्ज़ लाहींदो ॾे ख़बर चे न बा खोट पई शादी में घणी चे 2 लख सम्झो था न ओ मिड़े अटे में लूणो बराबर के को चवंदो आहे त मुंहिंजो कमु मिड़ई उबतो सुबतो बराबर थी वियो न त हर को चवंदो आहे खोट पई बा न आया त पोइ उन्हनि खे वरी तारा ईअं ख़राब करे ॾिसंदो जिथे बि हथ ईंदसि इहो न आयो ई सॾ ते न आयो ई दीन मोहब्बत खणी आयो आहे ए मुंहिंजा भाइरो ॾिसो को सॾ ते नथो पहुची सघे त तारा ख़राब थो करे मना गैर शरई कम मोहब्बत जो सबब नथो बणिजे नफ़रत जो वञी सबब बणिजे थो मां न भई सर्दी ॾिठमि गर्मी ॾिठमि वियो मां त बस सॾु भरे आयो मां 2000 पोत लिखायो मां पाण त आया ई कोन असांजे छाजो भतो आहे छाजो न हिननि सां हॾा हिन भतो आहे अल्लाह दीन में मोहब्बत आ वरी जे करे को शादी साथी कंदो है बाब नदी में जे करे मसलन मौली मोहम्मद इब्राहिम में घुरायो वरी वेड़े सेड़े मिड़े बदेगियूं लाए कई ॾिठू ई हंदा नदी मारो निकाह रे मिड़े ई हंदा बसी ते वेड़े सेड़े मिड़े कम पुट परणा वियाह करे आ को वडो अल्लाह दिनो अथसि वडो वियाह करे आ कर्ज खणी आ को ब्याज ते पैसा खणी आ कम के हाली सुधो करे आ वडो करे आ रागींदड़ घुराया को गान थे नागो थे को गाना थिना बजाना थिना अल्लाह के नाराज करने जो महफिलूं सजना त पो खुश थेवा नबी जा तरीका जे करे जिंदा जिंदा सोने नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी हदीस दव अम्मा आयशा रज़ी अल्लाह अन्हा फरमायो इन अज़मन निकाह बरकतन ऐसरुहा मऊन हुजूर फरमायो बरकत वारो निकाह उहो दव जंहिंमें ख़र्च सब खां थोरो दव जंहिंमें ख़र्च थोरो आहे उहो निकाह बरकत वारो आहे कंहिं चयो सोने नबी चयो आहे हाणे वरी तकीद हुई हमरा ॾे ख़बर ॾियां हिनखे न बा मुला हाफ़िज़ आहे हाँ छा पगार अथसि 8000 7 इनखे न ॾींदो मूंखे चङो नौकरी बोकरी वारो ॾिस अल्लाह अरे मुंहिंजा भाउ नौकरी वारे तुंहिंजी न्याणी जी एतिरी इज़त न रखंदो जेतिरो क़ुरान वारी तुंहिंजी न्याणी जी इज़त रखंदी ऐं रोज़ी रब साईं सभिनी खे ॾींदो आहे परायनि खे बि ॾींदो आहे पंहिंजनि खे बि ॾींदो आहे दुश्मन खे बि ॾींदो आहे त सजण खे बि ॾींदो आहे पर सजण खे तक़वा वारे खे अञा वधीक ॾींदो आहे बीबी मरियम ॾिस कमरो बंदि अथसि ज़करिया अलैहिस्सलाम अची खोलियो आहे बंदि बि उन कयो खोलियो बि उन क़ुरान थो ॾसे कुलमा दख़ल अलैहा ज़करियल मिहराब दरवाजो जो खोले ॾिठे अण मुदायता मेवा दस खाए थी पई चैंस अन्ना लगी आदा कितो आंदा थई मेवा चवे थी हुआ मिल इंदिल्लाही अल्लाह जे तरफ को मिलिया ने इन्नल्लाह यरज़ुकु मन यशाउ बिगैरि हिसाब बेसाब रोज़ी ॾियण वारे रोज़ी ॾिनी आहे अल्लाहु अकबर होॾे छॾ सुन बुखारी शरीफ़ में हदीस जा लफ़्ज़ ईंदा आहिनि अम्मा हाजरा हज जी मौसम ॾिसो अचण वारी अथव रमज़ान मुबारक खां पोइ वरी हज जी मौसम शुरू थींदी आहे अम्मा हाजरा नंढड़े ॿार सां गॾु इब्राहिम अलैहिस्सलाम घणो गुफ़्तार बि नथो करे पियो हेठि मुंहुं करे हलियो वियो इब्राहिम अलैहिस्सलाम को इशारनि सां पुछे थी पई आ
अल्लाह अमरक शाबला तो के खुदा हुक्म कयो आशा साईं उस्ताद अब्दुल गफूर कासमी रहमतुल्लाह अलैहि हदीस लफ्ज़ ॿुधाईंदो बीबी हाजरा चयुस इब्राहिम अलैहिस्सलाम के भला रब यो हुक्म कयो थी छा न मानू जो न नामो निशान है न पखिल परिंदन जो नामो निशान आ को न पानी जो नामो निशान आ न खाइण पीअण जो सब्जिन फ्रूटन जो नामो निशान आ बयाबानी बयाबान जंगल ही जंगल रब्बना इन्नी अस्कनतु मिन ज़ुर्रियती बिवादिन गैरि ज़ी ज़रिन इंद बैतिकल मुहर्रम बगैर के पोख पल बगैर के आबादी वाले जगह ते अल्लाह जे हुक्म सां सुनो खलील छड़े तो वने बुखारी शरीफ में हदीस जा लफ्ज़ ने बीबी हाजरा जॾहिं इएं चयुसि हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम सिर्फ़ इशारनि सां हेठि मथे मुंहुं कयो त जीअं सम्झी वञे त रब जो हुकुम आहे पोइ बीबी हाजरा चयो इज़ल्ला युज़य्युना जंहिं अल्लाह जे हुकुम सां छॾे थो उहो रब असांखे कॾहिं बि निधड़को न छॾींदो अल्लाह साईं पंहिंजे बरकतुनि खज़ाननि मां अता कंदो पोइ ॾिस नंढड़े ॿार जी इड़ी लॻी खुड़ी लॻी त ज़मज़म निकिरी पियो अहिड़ो ज़मज़म जो हज़ारे साल गुज़री विया अथसि दुनिया सॼी जा माण्हू पीअंदा खुटण जो नालो ई कोन अथव अल्लाहु अकबर जाते अम्मा हाजरा घुमी उते ॾिसो असांखे बि घुमणो पवंदो आहे इन सफ़ा वल मरवत मिन शाइरिल्लाहि फमन हज्जल बैत अवी तमर फला जुनाह अलैहि अन यतवफ बिहिमा एडी अदा रब के पसंद अची वई जो बीबी हाजरा जितो आहिस्ता लिया उतो दुनिया जा माण्हू भी आहिस्ता हलनि जिता तेज हलिया उतो सभिनी को हुकुम आहे त तेज हलणो अथव कहिड़ी अदाऊं अल्लाह खे पसंदि अची जिए मुझे खलील कुर्बानी कई आहे तव्हां भी कुर्बानी कयो भला फ़ाइदो भी थींदो हाओ साईं रत जो कतरो पो ज़मीन ते किरंदो आहे हुज़ूर पंहिंजी न्याणी ख़ातून जन्नत खे फरमायो फ़इन कतरत दमिन तक़तुर रत जो कतरो पो वञी ज़मीन ते किरंदो आहे अॻ में रब ॾो बख़्शे छॾींदो आहे अल्लाह से ज़ाया न कंदो आहे कंहिंखे जेको रब जे कम में अची वेंदो आहे वमन यत्तकिल्लाह यजअल लहू मखरजा अल्लाह से फरमायो जेको मुंहिंजो ख़ौफ़ रखंदो उन जे लाइ मंज़िलूं आसान कंदुसि वयरज़ुक़ु मिन हैसु ला यहतसिब उतां बि रोज़ी ॾींदो मां जितां गुमान बि कोन हूंदो आहे पर असां शरीयत जा पाबंद बणिजो अल्लाह जे दीन जा पाबंद बणिजो इज्जत दीन में थियो बेदीनी में काई इज्जत न अथई कोई सुकून कोन अथई ॿुधी छॾ भले दौलत केतिरी बि हुजे चङी भली गाॾी हुई मां पाण अखियुनि सां ॾिठुमि उनजो नौकर लथो स्टोर तां टेबलेट वधाई टेबलेट जो वरितई त हेॾो बुक भरे उन स्टोर वारे ॾिनो मूंखे ॾाढी हैरत लॻी हल एॾियूं गोरियूं हिकु ई वक़्त में पर थोरो शक पियो त आहिनि आराम जूं मां चयो इहे छाजियूं आहिनि साईं गोरियूं चई मोला तुंहिंजो कहिड़ो कमु वञे छॾ बाबा मां चयो ॿुधाए मथां दलेल बुलड़ वारनि जे लाइ इबरत बणिजे एॾी वॾी गाॾी जो मालिक अरबन खरबन जो मालिक टेबलेट खाई करे सुम्हे थो तूं जेकॾहिं 2-3 रुपया कमाए पियो मज़दूरी करे पियो जेकॾहिं तोखे निंड पई अचे त हिन क़ुरान जो सबबु अथई रब जे नाले जो सबबु अथई दीन ते अमल करण जो सबबु अथई ए मुंहिंजा भाइरो पोइ ॾिसो तव्हां वरी अञा कन में हुनखे कुझु चएसि मां चयो अदा तोखे कन में छा पियो चए चए पियो त साहब थो चए छह गोरियूं बि इहे खाई थो वञा कॾहिं एॾो टेंशन थिए थो जो निंड नथी अचे भलाई करदा अञा गोरी बतलाए छह निंड जूं गोरियूं त बि आराम कोन अथव मुंहिंजा साईं कासमी रहमतुल्लाह अलैहि ॿुधाईंदा पुट सुकून बंगुलनि में कोन अथव जे हुजे हा त पोइ छो पलंगनि ते निंड नथी अचे दौलत में कोन अथव दौलत परेशानी जो सबबु अथव घर में दौलत पई आहे त मथां चोर खाट वड़नि खीसनि में पई आहे त मथां बिशनी कढी वञनि परेशानी जो सबबु आहे साईं सुकून जो परेशानी जो न मुआरो चाचो गॾु हलियो मूंसां ईद ते हिकिड़ी ते नंढो हुयुमि सामान वठण सकर पोइ बाउड थी ॿुधाई पोइ जीअं उते सामान वामान वरितई खीसे में पैसा हेॾे रखिया पोइ सामान वठी हर शइ बिल जो ॾिनो न
दुकान वारे रांदीकान जो सॼो बाचको भरे बिल ॾिसी करे खिलियो चई यार पैसा इलाही पिया आहिनि मागे सामान अञा ॾे चई मुला इहो खपाए बसि इहो गंज थी हाँ चल ठीकु आहे भला चई तो तुंहिंजी मर्ज़ी नां हलंदो ईअं जो खीसो में हथ हुजे हेठि त खीसो हुयो थी कोन मुंड हेॾो निकिरी आयो बिजली कॾहिं जो कार्रवाई करे चुका आहे पंहिंजी असांजो ठुल शहर आहे ठुल ठुल ॿुधो अथव ठुल शहर आहे हिकिड़ो पोइ उते मिठाई वरिती मूं वारे चाचे उतो मिठाई वठंदा हुआसीं उते पोइ उते हिकिड़ो हमरा घुमे पियो उन ते अजीब ॻाल्हि ॿुधाई चए मूंसां ॾिठो छा थियो चए छा थियो चए अंधा मुंहिंजे खीसे में पर्ची रखी विया आहिनि बिशनी उन ते छा लिखियल आहे कुझु लिखियल आहे कीअं हिन हमरा छा कयो अथई सभु सामान वठी करे रक्शे वारे खे चई पैसा हाणे कोन थी पैसा हली ॻोठ ॾींदोमांइ बसि हाली त सामान खणो सॼो ढोईंदो वञे पियो सामान इन विच में बिशनिन जी हिन सां मुलाक़ात थी पैसा जॾहिं महिल खीसे में सभु खपी पोइ हिन खे खीसे में पर्ची रखी आहे पोइ रक्शे वारे खे चए बीह अञा अथई पैसा ॼाए थो पैसा भला हीअं जो हथ हयईं त पर्ची निकिती पर्ची ते लिखियल हो सॼी दुनिया में तो जहिड़ो निभागो न हूंदो अहिड़े शहर में घुमे तो रुपयो ई खीसे में रखी हूंदी तो बहरहाल बिशनी एॾा वॾा हुआ दुनिया ताईं परेशानी जो सबब दुनिया ताईं मुश्किलातुनि जो सबब ए मुंहिंजा भाइरो सुकून छा जो आहे दुनिया में बैंक में पैसा पिया आहिनि खोड़ ई मज़हबी मटाए छॾींदा अथव मता पैसा कटिजी वञनि सम्झियो शॉर्टकट में ए मुंहिंजा भाइरो मां ॻाल्हाईंदो वञा पियो तव्हांखे थोरे तवजो जी ज़रूरत अथव दुनिया परेशानी जो सबब दौलत परेशानी जो सबब अल्लाह ताईं पंहिंजे हबीब खे फरमायो आहे वला तमुद्दन ऐनैक ए मुंहिंजा सुहिणा हबीब काफ़िरनि खे दुनिया वारनि खे जेका मां दौलत ॾिनी आहे अखियूं खणी बि उन्हनि न ॾिसंदो कर या दुनिया एतरी कीमती ना है जेतरियूं तो मोहम्मद जूं अखियूं मां रब कीमती बनायूं आहिनि ए मुंहिंजा भाइरो सुहिणो नबी सभिनी खां वधीक कीमती उन साईं जो रस्तो बि सभिनी खां वधीक कीमती रब फरमायो लक़द कान लकुम फी रसूलिल्लाहि उस्वतुन हसना रब फरमायो तव्हां ईमान वारनि जे लाइ मुंहिंजे मोहम्मद जी ज़िंदगी में बेहतरीन तरीक़ो अथव अल्लाहु अकबर शादी ईअं शादी कर जीअं सोने नबी करे ॾेखारी गमी बि ईअं कर जीअं सोने नबी रेखाड़िया हज़रत जाफर साईं जो घर में फौत की थी हुजूर फरमायो जाफर जे घर जे लाइ हज़रत जाफर साईं जे घर लाइ हुकुम फरमाए उन्हनि जे लाइ खाधे जो इंतजाम कयो उन्हनि जे घर में फौत की थी साईं हिकिड़े घर जे लाइ जेकॾहिं उन खानदान जे लाइ खाधे जो इंतजाम करे 8-10 घर हुजनि बिरादरी जा का ॾुखियाई थींदी बाक़ी साईं सॼो ॻोठ अची तॾहिं ते वेंदो बसि सॼे ॻोठ जी मानी हुजे के चयो आहे त सॼे ॻोठ जी मानी 3 ॾींहं ते जेकॾहिं फंडर नथो करे पियो नक में दम कंदसि असांजे पासे त नकु खणण जहिड़ो न कंदा अथव अड़े हिन खे ॾिस पीउ प्यारो ई न हुउसि अबो मिल्कत छॾियो हाली त खपाए छॾे हा व्याज ते पैसा वठे कर्ज़ ते पैसा वठे उमिरि सॼी कर्ज़ लाहींदो त हिननि जे लाइ में ज़रूरु वठणी अथसि अञा भी वरी न मनी दसे मैं हूं वते 1 2 3 पो भी वरी सुबह ते खैरात गाई काथे मज़ो ई न हो असा के चढ़ा हडा ने खुशामन ते हलाए आया थे हर शे तक दव वायदो को त सुने नबी जा तरीका जिंदा कंदा से जन्नत मुंजा भारो वधी का सस्ती दव कंबराए लाड़काने जा पिलाटे दा सस्ता न दव जेड़ी रब जन्नत सस्ती बनाई दव रईसुल वाहिदीन जो बचड़ो असा जो भाव साईं मोहम्मद इब्राहिम अची वियो तवज्जो जन्नत केतरी सस्ती आ हिकड़ी हदीस में साईं जन फरमायो अफशु सलाम सोने फरमायो सलाम के आम कयो व अतिमुताम खादो खारायो गरीबन के मिस्कीनन के यतीमन के बेवान के आलिमन के सालियन के कुरान वारन के वडा खुश नसीब ने न गोठ वारा जो खादो तैयार कयो सभिनी आम मुसलमानन जे लाइ भी आलिमन जे लाइ भी
तैयार कयो थो वसिलुल अरहाम रिश्ता गंढो अल्लाह अकबर दिल तुझी चाहिदी आ मुंहिंजो रिस्क बरकत वारो बणजी वञे मुंहिंजी उमिरि भी वधी वञे मां घणो जहानो ॾिसां पर उहे कम कंदो ई न आहे जंहिंमें रिस्क वधे जंहिंमें उमिरि वधे हदीस जे विच में खुरम फिल हदीस तो क्या पियो हुज़ूर फरमायो मन हब अन युबसत लहू फी रिज़्क़ी जंहिंजी दिल चवे थी पई त रिस्क में बरकत पए